शबीर सांद साहब असांजी पार्टी जे हिकिड़े इंतहाई अहम ज़िम्मेदार कुर्बानी कंदड़ जेका टीम आहे उनजो हिसो हो, मरकज़ी टीम जो। जॾहिं जुंगशाई में रेलवे स्टेशन ते कमु कंदो हो, उन ज़माने खां कई ॾहाका अॻु उन ॻोठ में, जुंगशाई जे नंढड़े ॻोठ में सुजाॻी आणण में वॾो कमु कयो। शागिर्द तयारु कयईं, उहे अॻिते बलदियाती इलेक्शनूं विढ़िया, बिरोहिन जा ॻोठ हुआ, जोखियनि जा, पलीजनि जा, जाकरनि जा। उते सभिनी खे मोबिलाइज़ कयईं, मोटिवेट कयईं, नज़रियाती तरबियत कयईं, उन्हनि खे सियासी जदोजहद सेखारी। संदसि कुल किरती इहा हुई, सिंध जे आवाम खे सुजाॻ करणु। ज़िंदगी जो मिशन इहो हुअसि, सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे वतन लाइ, पंहिंजी क़ौम लाइ, पंहिंजे वसीलनि जी हिफ़ाज़त लाइ बेदार कंदो रहे, तनज़ीम साज़ी करे। उनखे जीअं बेदर्दी सां क़तलु कयो वियो आहे, उहो संदसि माइटनि, अज़ीज़नि ऐं क़ौमी अवामी तहरीक जामशोर ज़िले लाइ ॾुख जो सबबु त आहे, पर सॼी पार्टी लाइ ऐं सॼी सिंधी क़ौम लाइ हिकिड़ो नुक़सानु आहे। सिंध में नज़रियाती, इल्मी, सुजाॻ, तनज़ीम माण्हू आङुरियुनि ते ॻणण जेतिरा आहिनि। माण्हू सियासी रौशे में, तहरीकुनि में, जदोजहदुनि में वक़्ती जोश जज़्बे में अचनि था, पर ॾहाकनि ताईं हिकिड़ो जोश जज़्बो खणी कामयाबी मिले न मिले, पंधु परे हुजे वेझो हुजे, लॻो अचणु, हलंदो हलणु, उहो जज़्बो रखंदड़ माण्हू तमामु थोरा आहिनि। उन्हनि मां साईं शबीर सांद हिकिड़ो हीरो हो, नायाब साथी, अॻवान, भाउ, दोस्त, एतिरनि नौजवाननि जो उस्ताद हो। ऐं मुतालबो कंदुसि ज़िले इंतिज़ामिया खां, पुलिस खां, फौरन संदसि कातिल गिरफ़्तार कया वञनि। पार्टी पारां गुज़िरियल राति असांजी पार्टी जे अॻुवाणनि वञी FIR कटराई आहे, संदसि भाउ फ़रियादी थियो आहे, ऐं उन में असां इहा उमेद था कयूं त हिते जो SSP ऐं हिते जी पुलिस चंद ॾींहंनि में हुन कातिल खे गिरफ़्तार कंदी ऐं हुन लाइ को ज़िम्मेदार जांच ऑफिसर फौरी तौर ते पोस्टमार्टम रिपोर्ट जे रोशनीअ में कार्रवाई कंदो ऐं जाइज़ो वठंदो त इहो को आम रिवायती क़तल आहे या न, क़तल जे पोयां का साज़िश, का मनसूबाबंदी, को प्लान आहे। इन जी जांच करे फौरन माइटनि जो, पार्टीअ जो जेको पार्टी में साथियुनि में बेचैनी आहे, उनजो अज़ालो कयो वञे। ॿी सूरत में इहे न थियो त क़ौमी अवामी तहरीक ज़िलो ऐं सॼी सिंध इन नाइंसाफ़ीअ जे ख़िलाफ़ु, इन नाहक ख़िलाफ़ु पंहिंजो आवाज़ु बुलंद कंदी। शबीर सांद जे ख़ानदान मां, संदसि पोइरनि मां, संदसि दोस्तनि मां पार्टीअ खे, सिंध खे वॾियूं उमेदूं आहिनि। उमेद आहे त उहे उन पूरो लहंदा ऐं उन्हनि खे का बि ज़रूरत पई, का बि तकलीफ़ थी, पार्टी ऐं सॼी सिंध ऐं पोरियत माण्हू, सुजाॻ माण्हू उन्हनि जे घर सां गॾु बीहंदा। असांजो सुवाल है कि कल क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवान हुअण सां गॾु आउं सुप्रीम कोर्ट जो वकील आहियां। तंहिंजे करे हिकिड़े ज़िम्मेदार वकील जी हैसियत में असांखे ख़बर आहे त प्रोसीजर ऐं तरीक़ेकार में कहिड़ा कहिड़ा घुर्बल क़दम हूंदा आहिनि। पहिरियों अवलिन क़दम हो त छा घर वारनि खे, पोयरनि खे कंहिं माण्हूअ ते शक आहे त पोइ यकदमि पुलिस खे चइबो त इन्हनि खे तहवील में वठी जांच कई वञे। पर अञा ताईं, हींअर बि तव्हांजे साम्हूं पुछियमि संदनि भाउ खां, ॿियनि अज़ीज़नि खां, त हुननि अञा कंहिं ते शक वठी, ऐं इहो बहितर कयो अथनि जॾहिं शक न आहे त क़ौमी अवामी तहरीक जी तरबियत ई कान्हे। सिंध में जेको रिवायती तरह माण्हू छुटी छो वेंदा आहिनि, तव्हां कॾहिं गौर कयो आहे? के ॾोही माण्हू बि फांसियुनि ते कोन चढ़ंदा आहिनि,
उमिरि क़ैदूं कोन ईंदियूं आहिनि। सबबु इहो आहे जो उहे जेके माण्हू फ़रियादी हूंदा आहिनि से ॿिनि हक़ीक़ी जवाबदारनि सां 12 ॿिया लिखाए ॾींदा आहिनि। उनजे करे उहे 12 साबित कंदा आहिनि त असीं हुते हुआसीं कोन, तंहिंजे करे उहे 2 बि छुटी वेंदा आहिनि जेके वाक़ई हुआ। सिंध में ईअं पंहिंजे मुखालिफ़नि जा नाला ॾियण जो रवाजु आहे। हिननि जो ख़ानदान पढ़ियो लिखियो सम्झू ख़ानदान आहे। तिन चयो आहे त असां फ़िलहालु पहिरें मरहले में कंहिं ते शक ज़ाहिर न पिया कयूं। इन करे असीं पुलिस खे मौक़ो पिया ॾियूं त FIR कटिजी वई आहे ऐं FIR असांजे मरकज़ी वफ़्त कटराई आहे ऐं असीं चाहींदासीं त पुलिस 72 खां 100 कलाकनि जे अंदरि जांच जे पेशरफ़्त खां साईं जे भाउ खे, घर वारनि खे, फर्ज़ंद खे, माइटनि खे आगाह करे ऐं पार्टी खे आगाह करे। पर जे 72 खां 100 कलाकनि जे इन मुदत में उहा जांच में अॻु भराई न थी त पोइ असीं त रुॻो सियासी पार्टी कोन आहियूं, त असीं त कानून जा मुहाफ़िज़ बि आहियूं, आइन जा मुहाफ़िज़ बि आहियूं। असां लाइ ॿिया 1000 रस्ता खुलियल आहिनि, उन्हनि ते अमल कंदासीं। अच्छा यार साहब वेठो आहियां कोटड़ी में हींअर छा नालो आहे इलाइक़े जो? साइट एरिया। मोहसिन नक़वीअ ते पहिरीं त कमु इहो रखियल हो त हिन साइट एरिया में जेके इलीगल इमिग्रेंट्स हुआ उनखे कढिया। उहे मोहसिन नक़वी पंहिंजो पतीअ जो पूरो कमु कयो, वज़ीर आहे। सॼे सिंध में ॿियनि मुल्कनि जा धारिया इलीगल इमिग्रेंट्स वेठा आहिनि। हुरूं, अगवा, मंशियात, नशा, क़तल, इलीगल हथियार। जंहिं माण्हू जो जेको कमु हुजे, प्लम्बर हुजे, सो तव्हांजे घर में अची वरी तव्हांखे बाग़ पोखणु सेखारे, हुनखे भाड़े ते वठी आया आहियो प्लम्बर खे, त तूं 1000 रुपया ॾियारी वठी नलको ठाहे ॾे, सो वरी तव्हांजे घर में अची पोड़े माण्हू जे इलाज लाइ अखियूं ॿुधाइणु शुरू करे ऐं चए हिते बाग़ ईअं लॻायो, उहो पाइप उते टुटो पियो आहे, हू तव्हांखे वलियूं कीअं बिज ते चाढ़िबियूं हुन जो तरीक़ा पियो सेखारे। इन प्लम्बर खे त झले पैसा 1000 रुपया जेका ॾियारी वरिती सां वापसि वठी हुनखे हितां टपड़ ॿधाए रवानो कजे। तुंहिंजो जो कमु हो त ही सूबा आइन इन सां हिन जो इंटीरियर मिनिस्टर जो वास्तो ई कोन्हे। ही वफ़ाक़ी वज़ीर दाख़िला आहे। वफ़ाक़ी वज़ीर सम्झो था, तव्हीं सम्झंदा आहियो वज़ीर वॾी शइ आहे। वज़ीर पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जो मुलाज़िम हूंदो आहे। पटेवालो जेको तव्हां वटि थिए थो उनखे वीचारे खे घिंटी हणी चवंदा आहियो, महिनतकश पटेवालो हूंदो आहे। पटेवालो लख दफ़ा क़ाबिल इज़त ऐं एतिराम आहे। घिंटी हणी चवंदा आहियो पाणी खणी अच। पटेवाले जो कमु पाणी आणणु न आहे, पटेवाले जो कमु आहे पोइ साहब जा ॿिया कमकार करणु, तव्हांजे लाइ पाणी आणणु न। उन वीचारे खे चवंदा आहियो न, ही सरकारी मुलाज़िम तव्हांजा पटेवाला आहिनि। ही वज़ीर तव्हांजे पघार ते थो हले, मोहसिन नक़वी बाबे जी बादशाही आहे छा? पाकिस्तान जे 25 करोड़ माण्हुनि जे टैक्सनि ते संदसि वज़ारत थी हले। जे गाॾीअ में पेट्रोल थो विझे सो 25 करोड़ माण्हू, जेको मोबाइल ते टैक्स पिया ॾियो, जेको बिजली जो बिल पिया भरियो, इन्हनि टैक्सनि ते वफ़ाक़ी वज़ीर वेठो आहे, वज़ीर आला वेठो आहे, वज़ीर आज़म वेठो आहे। पघारदार तव्हांजो, उहो वरी तव्हांखे चौकीदार तव्हांजो रखियल हुजे, वरी तव्हांखे सलाह ॾे त RCC विझराए, टीयर गार्डर विझराइजी, ट्यूबलाइट हिन भित में, तुंहिंजो कमु ॿाहिरि वञी बीह पंहिंजी ड्यूटी कर। हिन जो कमु आहे त ही मुल्क मां मंशियात, ॾोह, क्राइम, इलीगल इमिग्रेंट्स उनखे ख़तमु करण लाइ कमु करे असांखे रिपोर्ट ॾे। असीं मालिक आहियूं, 25 करोड़ माण्हू मालिक आहिनि, उहो मुलाज़िम आहे। उहो वरी असांखे वेठो सलाहूं ॾे। अहिड़ा कई ईंदा आहिनि।